मेहराबपुर जो शहीद सहाफ़ी अज़ीज़ मेमून जो क़त्ल केस में जो मुख्य जवाबदार है वो गिरफ़्तार थी चुको है। नवाबशाह पुलिस हिकिड़ी वॾी कामयाबी इन में हासिल कई है। असां सां गॾु हिन वक़्तु SSP शहीद बेनज़ीराबाद अमीर सऊद बख्शी मौजूद है। उन्हनि खां मालूम कयूं था त उन जवाबदार के कीअं गिरफ़्तार कयो वियो ऐं कहिड़ा इंकशाफ थिया। निहायत ही हिकिड़ो वॾो हाई प्रोफाइल केस हुयो जंहिंजे लाइ गवर्नमेंट ऑफ सिंध होम डिपार्टमेंट जी तरफ़ों हिकिड़ी जॉइंट इन्वेस्टिगेशन टीम गुलाम नबी मेमण एडिशनल IG कराची साहब जी क़यादत में 10 रुकाती हिकिड़ी कमेटी ठहियल हुई। उन तफ़्तीश कई, लेकिन उहा तफ़्तीश जेको आहे इन करे इल्तवा जो शिकारी, छो जो मेन मरकज़ी मुलज़िम गिरफ़्तार न हुयो ऐं फ़रियादी अब्दुल हफ़ीज़ मेमन जेको असां सां प्रेस कॉन्फ्रेंस में SSP ऑफिस में मौजूदु आहे, उन्हनि जो इहो चवणु हुयो शुरू खां वठी त इहो मरकज़ी मुलज़िम गिरफ़्तार थिए। पुलिस जी काफ़ी महीननि जी कोशिश खां पोइ ऐं हिकु हफ़्तो कंटिन्यूअस डेज़र्ट एरिया में उठनि ऐं 4x4 गाॾियुनि जी मदद सां कामयाबु हिकिड़ो रेड थियो, जंहिंमें मरकज़ी मुलज़िम मुश्ताक सतो गिरफ़्तार थी चुको आहे ऐं उन पंहिंजो इक़रार जुर्म कयो आहे ऐं जेको आलाए क़त्ल आहे ऐं लोगो ऐं तार उहो रिकवर कराइण जो बि हुन पुलिस खे उन इज़हार कयो आहे ऐं इंशाअल्लाह इन जो रिमांड थींदो, फर्दर तफ़्तीश थींदी ऐं गुलाम नबी मेमण साहब हिकिड़ो प्रोफेशनल ऐं ऑनेस्ट ऑफिसर आहे। उन जी जेकी कमेटी ठहियल आहे जंहिंमें सिस्टर एजेंसीज़ बि आहिनि, उहा हिन खे फर्दर इन्वेस्टिगेट कंदी ऐं इंशाअल्लाह हाणे हिन केस खे जेकी गुथी उहा इंशाअल्लाह सॉल्व थींदी। हिन जा किरदार, मोरकात, वजूहात सभु शयूं हाणे क्लियर थींदियूं, छो जो मरकज़ी मुलज़िम पुलिस जी गिरफ़्त में आहे। सर बिल्कुलु जीअं तव्हां ॻाल्हि कई त जवाबदार ॾोह जो एतिराफ़ बि कयो आहे, को कारण साम्हूं अची सघियो आहे त उनखे आख़िर छो क़त्ल कयो वियो या ॿिया कहिड़ा उन सां गॾु माण्हू मुलविस आहिनि या ॿिया तव्हां उन जा के सहूलियतकार गिरफ़्तार कया? आउं चवंदुसि त राति गिरफ़्तारी थी आहे, हिन वक़्त ताईं हू ॻाल्हियूं करे पियो, लेकिन हर ॻाल्हि ते उन जी ते यकीन कोन्हे। रिमांड वठंदासीं, हाई प्रोफाइल JIT ठहियल आहे, उहा ठके ठोके हिन खे सही तरीक़े सां तफ़्तीश जॾहिं कंदी त असल हक़ीक़त साम्हूं अची सघंदी। हिन वक़्तु हू जेकी ॻाल्हि चवे उन ते एतबार करण जी ज़रूरत न आहे। त अज़ीज़ मेमून जे मुख्य कातिल जे गिरफ़्तारी लाइ न सिर्फ़ु असां वारसनि पर असांजे सहाफ़ी दोस्तनि बि वॾा धरणा या कूकूं दावूं कयूं त उहो गिरफ़्तार थिए, छाकाणि त उन जे गिरफ़्तार थियण सां असांजो जेको असुलु मक़सदु हुयो त असांखे मुहरकात जी ख़बर पई त अज़ीज़ मेमून खे छो मारायो वियो। अगरि मुश्ताक सतो जंहिं एतिराफ़ जुर्म कयो आहे उन खे अज़ीज़ खे मारियो बि त कंहिंजे चवण ते मारियो, छो मारियो, त असीं नवाबशाह जी पुलिस खां ख़ुसूसन मुतालबो कंदासीं त जेको JIT जो सरबराह गुलाम नबी मेमून साहबु आहे उन जे निगरानीअ में हिन खे प्रॉपरली इन्वेस्टिगेट कयो वञे ऐं जेके हिन क़त्ल में असुल मुलज़िम आहिनि उन्हनि खे गिरफ़्तार कयो वञे। छाकाणि त जेकॾहिं असीं चाहियूं था त को बेॾोही रुगो अंग पूरे करण लाइ को माण्हू हिन में गिरफ़्तार थियो त इहो असांजे लाइ इंतिहाई हानिकार थींदो। न सिर्फ़ु हानिकार पर असीं पाण असांजो ज़मीर मुतमिन न रहंदो त इन माण्हूअ खे गिरफ़्तार कयो आहे। तंहिं करे असीं अॼु इन करे मुतनबि आहियूं त मुश्ताक सतो जेको मरकज़ी मुलज़िम गिरफ़्तार थियो आहे, इंशाअल्लाह ताला काफ़ी राज़ ऐं न्याज़ इन मां ज़ाहिर थींदा ऐं थियण बि घुरिजनि ताकी पब्लिक खे सहाफ़ियुनि खे वारसनि खे ख़बर पए त छो हिन खे क़त्ल कयो। अज़ीज़ मेमून जा क़त्ल जा कारण आहिनि उहे मालूम कया वञनि। उनखां सवाइ जेके बासरनि ते हुन पंहिंजी हयाती में बि ॻाल्हि ॿोल कई, वीडियो रिकॉर्ड कई, उन्हनि ते बि इल्ज़ाम आहिनि, उन्हनि जी बि जांच कई वञे त आख़िर शहीद अज़ीज़ मेमून खे छो क़त्ल कयो वियो। कैमरामैन समीर शाणी सां गॾु रफ़ाकत आराई, सिंध TV न्यूज़, नवाबशाह।